मित्रों, उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदवे। अॼु असां बलूचिस्तान जे ॾाढे प्यारे ख़ूबसूरत शहर कलात में आहियूं, जिते तव्हां ॾिसा पिया हूंदा मुंहिंजे पोयों माना सर्दी आहे एतिरी जो पोयों गुल वग़ैरह बि कुमाणिजी विया आहिनि। सिंधरे हिन टाइम माना गुलनि जी गुलबहार हूंदी, माना होॾे बहार हले थी पई ऐं हिते हले थी पई ख़िज़ा, यानी हिते पता बता ॾिसंदा पिया तव्हां सभु वणनि खां छॾिजी वेंदा पिया आहिनि। परमात्मा जो नज़ारो आहे, ॾिसो किथे कीअं गुलज़ारी थींदी आहे, किथे कीअं बहार, किथे कहिड़े नमूने परमात्मा। ॾिसो हाणे इहे ई वण आहिनि, जॾहिं मार्च जो महीनो अचणु शुरू थींदो इहे ई वण जेका आहिनि सरसब्ज़ सावा थी वेंदा, खुलिजी वेंदा, माना गुलाब जो गुल जीअं खिलिजी वेंदो आहे, पतियूं खिलिजी वेंदियूं आहिनि, हर हिकु वण बण ॿूटा सभु जेको आहे न पंहिंजा सावा थी वेंदा। लेकिन जॾहिं मौसम ख़िज़ा अची वेंदी आहे, सर्दी अची वेंदी आहे, सर्द मौसम ईंदो आहे त इहे ई जेके पता आहिनि सुकी करे किरी पवंदा आहिनि टहनियुनि खां। इन मां असां हिकिड़ो ॾाढो प्यारो प्रसंग, हिकिड़ो सत्संग आनंद हिकिड़ो असां सम्झोसीं। जॾहिं आदमी साओ हूंदो आहे, यानी पैसे वारो हूंदो आहे, त माण्हू उनखे सभु पाण ॾे छिके वठंदा आहिनि, पाण सां रखण लाइ तयारु हूंदा आहिनि। त वाह, जीअं ग़रीब जो जेको आहे न अमीर जा साला ई खोड़, लेकिन ग़रीब जो भाऊ बणण लाइ कोई तयारु न हूंदा। हाणे जॾहिं ॾिसो पता बता हीअ वण जेके न बि जीअं माण्हू वटि पैसो हूंदो आहे, साओ हूंदो आहे, त हर कुझु चवंदो आहे मुंहिंजो माइट आहे, मुंहिंजो माइट आहे, मुंहिंजो माइट आहे। ऐं जॾहिं उहो ग़रीब थी वेंदो आहे, जॾहिं उहो जेको आहे न सफ़ा ज़ीरो ते पुॼी वेंदो आहे, पोइ जेको आहे उनखे माण्हू पासीरो करे छॾींदा आहिनि। हाणे तीअं हिन में असांखे ज्ञान परायोसीं इहो त वण जेके सावा पता हुया, हाणे बि सावा पता कुझु लॻल आहिनि, जेके वण आहिनि तव्हां उन वणनि खे ॾिसंदव त सावा पता पाण सां रखी वेठा आहिनि, जेके पीला पता आहिनि, जेके सुकी आहिनि, उन्हनि खे हेठि ज़मीन ते किराए छॾियो अथनि। संसार जो ॾिसो नियम ईअं ई आहे। पतनि मां असांखे इहो ज्ञान हासिल मिले थो, सम्झ मिले थी त जेको अच्छा ॾिसो पीउ माउ हूंदो आहे, जेको पुटु कमाईंदड़ हूंदो आहे, ॾींदड़ हूंदो आहे, पैसा ॾींदड़ हूंदो आहे, उन्ही खे जेके घर वारा आहिनि रखंदा आहिनि पाण सां, जेको विञाईंदड़ हूंदो आहे, ख़राबु करण वारो हूंदो आहे, उन्ही खे गॾी छॾंदा आहिनि। हीउ सिस्टम निज़ाम ई आहे। मां हिकिड़ी तव्हांखे नंढी हिकिड़ी कथा ॿुधाईंदुमि। असां हिकिड़ी जॻह तो क्रॉस कयूं पिया, उन ॾाढी ओथर हले पियो, ॾाढो तूफ़ान हले पियो स्पीड सां, त रोड ते हिकिड़ो अपाहिज जो माज़ूर हो, व्हीलचेयर ते माण्हू हुयो, उन इशारो कयो रोकण जो। असां रुकियासीं, जीअं रुकियासीं त ॾाढो तूफ़ान हुयो, उथर हो ॾाढो, सर्दी हुई ॾाढी, त उन चयो माज़ूर हो वीचारो, असां उनखे वियासीं गाॾी में, पुछियोसीं बाबा तूं शहर जे ॿाहिरि इन बयाबान में तूं जेको आहे माज़ूर माण्हू अकेलो हिते वेठो आहे, एॾी थधि, एॾी सर्दी, एॾी हवा, छाजे लाइ? पोइ हिकिड़ी ॾाढी बहितरीनु हिकिड़ी असांखे कथा ॿुधाई। उहा तव्हां कथा खे गौर सां ॿुधो, आनंददायक कथा ॿुधाई, उहा तव्हांखे कथा गौर सां ॿुधो। चए पियो मां दुबई रहंदो हुउमि, दुबई में कमाईंदो हुउमि, ठीकु ठाक सुठो कमाईंदो हुउमि। पोइ दुबई खां मां पैसा मोकिलंदो हुउमि भाइरनि ॾे, भाॼाइनि ॾे, भाटियुनि ॾे, उन्हनि सभिनि मुंहिंजे पैसनि मां जॻहियूं ठारायूं, दुकान वरितऊं, प्लाट वरितऊं, दुकान जा कारोबार कयूं, सुठा माना जेके मुंहिंजा भाइर हुया उहे सभु उन पैसनि मां टेकिजी विया। पोइ छा थियो, हलंदो हलियो, जॾहिं घुमणु ईंदो हुउमि ईअं मुंहिंजी संभाल कंदा हुआ, जो मूंखे पट तो माना खट तो पेर बि लाइण न छॾंदा हुआ। पट ते सभु शइ हंध ते मिलंदी हुई, टे आइटम रोटी जा, मिठो खाइण पीअण सभु शइ असां मूंखे ॾींदा हुआ, माने एॾी मुंहिंजी ख़िदमतदारी कंदा हुआ। पोइ परमात्मा कुदरत जो हिकिड़ो निज़ाम बदिलंदो आहे, हमेशह चेंजिंग ईंदी आहे। निज़ाम बदिलियो, चए मुंहिंजे एक्सीडेंट में मुंहिंजा अपाहिज थी वियुमि, मां मुंहिंजी रीढ़ जॾहिं वॼी पई, मां व्हील चेयर ते अची वियुमि। जेके मां हुते कुझु पैसा जमा थियल आहे दुबई में, मां उहे सॼा उते इलाज में ख़र्च कया, ख़र्च करे
इलाज थियो, लेकिन मूं में कुझु बि न आहे। मां आख़िर व्हील चेयर ते अची वियुमि। आख़िर उन्हनि जेके दोस्त क़रीबी हुया उन्हनि मूंखे टिकट विकट कराए करे वापसि रवानो कयो। मां हिते पहुतुमि। हाणे 3 जायूं हुयूं सुठे नमूने, उन में मुंहिंजा भाइर 3 रहनि पिया, लेकिन मूंखे उन में रहणु उन्हनि मुमकिन न कयो। उन्हनि हिकिड़ो गांइ जो या बकरियुनि जो जेको वाड़ो हूंदो आहे, उन में हिकिड़ो कमिरो ठहियलु हो छपरे नमूने। मूंखे उन में उन्हनि पलंग खट हुई, मूंखे उते विहाए छॾियऊं। मुंहिंजी माउ त माउ हूंदी आहे। माउ जहिड़ी काई दुनिया में हस्ती न आहे, माउ जहिड़ी काई दुनिया में शइ न आहे। उन जेको आहे माउ मूंखे उते गॾु मां सां उन में रहणु लॻी। छो जो अॻु मां पैसा मोकिलियां पियो त उहो ॿाहिरि मुंहिंजी माउ जी बि करनि पिया, मुंहिंजी बि करनि पिया, लेकिन हाणे पैसा बंदि थिया। हाणे मां माज़ूर थियुमि। हाणे मूंखे कुझु हुयो ई न मां में, इन करे उन्हनि उहो बंदि करे छॾियो। पोइ मां आख़िर मां आहे उहा मां सां गॾु उन कमरे में हिकिड़ो छपरो नंढो भित हुई, पुराणियूं बुरसाणियूं उनमें लॻल हुयो, उनमें अची करे रहणु लॻी मां सां। मां तक़रीबन महीना 2 महीना गुज़रिया, 3 महीना गुज़रिया, खट ते ई पियो रहियुमि, तंग थियुमि। सोचियुमि छो न पंहिंजी ज़िंदगी खे ख़तमु कयां। मां आत्मघात करे, आत्महत्या करे पाण खे मारे सोचियुमि ईअं कयां, पर कुदरत आहे, परमात्मा उहो आख़िर जेको आहे न ज़रूरु ॿुधंदो आहे कॾहिं न कॾहिं। सो उन जी ॿुधी वरितई। हिकिड़े ॾींहुं कोई दोस्त हुयो, कुदरती ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे आयो, चयईंसि यार तूं हिते वेठो आहे, हल त तोखे बाज़ार घुमाए अचां स्कूटर ते। स्कूटर खईं, मूंखे बाज़ार वठी वियो, बाज़ार घुमाई। बाज़ार में दोस्त मिलिया, पुराणा यार मिलिया, कंहिंजी कंहिं सां माना हेल्प बि कई हुयईं, थोरी घणी पैसनि जी इंजी, छो पैसो हुयो जाम, दुबई में कमाए पियो जाम, हेल्प कई। उन जेको आहे जेॾी महिल उन्हनि कंहिं चांहि पीआई, कंहिं छा कयो, छा कयो, आख़िर दोस्तनि गॾिजी करे चए थो तूं हाणे व्हील चेयर वठि, व्हील चेयर वठी करे तूंखे आसानी थींदी बाथरूम वञण हिननि में। चयो ठीकु आहे, सही आहे। व्हील चेयर वठी न उनखे व्हील चेयर ते पंहिंजो डेली पंहिंजो सुबुह फ्रेश थी वाशरूम थी करे शे करे हे बाज़ार निकिरी ईंदो हुयो, कंहिंसां कचहरी, कंहिंसां हो। पोइ माण्हुनि उहे जेके दोस्त यार हुया शहर वासा, उहे हमदर्दी तौरु इन खे कॾहिं पकोड़ा, कॾहिं छा शइ, कॾहिं फ्रूट वठी ॾींदा पिया हुया। हाणे जेॾी महिल इहो घर अचे पियो त कुझु न कुझु सामान हथ में हुयो। इहो भाॼाइनि ॾिठो त बाबा जॾहिं बि अचे थो, जेॾी महिल अचे थो पियो, कुझु न कुझु खणी अचे थो पाण सां। हिन खे चयो त बाबा, पोइ हिनजी सारा करणु लॻा, संभार करणु लॻा। वेंदा पुछणु लॻा त ॿाहिरि बि आया, पुछणु लॻा रोटी खाधी थी न खाधी थी। अॻे त पहिरियों पुछनि न पिया त रोटी खाधी आहे न खाधी आहे, बुख ते आहे कीअं आहे, खट ते कहिड़े नमूने पियो आहे, कीअं ज़िंदगी गुज़ारे थो पियो, कंहिं बि कुझु न पुछो। हाणे ॿाहिरि बि पुछणु लॻा। आख़िर सोचियुमि मां त बाबा हे त माना अगरि मां बेड ते पियो आहियां, खट ते पियो आहियां न, मां कंहिं कम जो न आहे। अगरि मां कुझु आणींदुमि घर त पोइ ज़रूरु मुंहिंजे लाइ कुझु न कुझु ही ख़िदमत थींदी आहे। सोनी छा कयमि, चए मां व्हील चेयर इहा खणी करे मां शहर जे इन 12 टुकड़े में अची करे हिते वेहणु लॻुमि त बसि पोइ कोई छा ॾेई वेंदो हुयो। पोइ वरी 4 पैसा हाणे घर नींदो आहियां त मुंहिंजी इज़त सुठे नमूने थींदी आहे, मुंहिंजे सुठे नमूने ईमानदारी थींदी आहे, सुठे नमूने संभार थींदी आहे। हाणे मूंखे हिकिड़ो कमिरो ठाहिराए ॾिनो अथनि, मां उन कमरे में अटैच बाथरूम वग़ैरह पलंग रखियो आहे, सुठे नमूने रवां थो पियो। ॾिसो जीवन जो ॾिसो हिकिड़ी इहा सचाई आहे हिकिड़ी जेका मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थो पियो। जीवन जी सचाई, जीवन जी सचाई बि ईअं ई आहे। ॾिसो त जेको हमेशह पीलो पत्तो हूंदो आहे, ऐं पीले पत्ते खे ॾिसो, सावा पत्ता अञा बि सावा पत्ता जेके आहिनि, उहो सावा पत्ता वण पाण सां जेको थोरा सावा आहिनि, उहो वण पाण सां रखी बीठो आहे। लेकिन जेको महिल पीलो पत्तो आहे, जेके पीला पत्ता पिया आहिनि सभु, इन वण उनखे माना पाण खां छॾे ॾिनो आहे। हे संसार बि आहे। अगरि तव्हां 4 पैसा घर कमाए करे ईंदव, तव्हांखे घरवारी बि प्यार ॾींदी, रोटी ॾींदी, परिवार ख़ुशि थींदो। अगरि तव्हां रिटायर थी विया, यानी फारिग थी विया, कुझु कमाइण खां रहिजी विया, घर वेहिजी विया, त तव्हां इन पीलनि पतनि वांगुरु तव्हांखे पाण खां परे करे छॾंदा। ये जीवन जी सचाई आहे। असांजो यूट्यूब चैनल संतोषपुरी सिंधी अमृतवाणी खे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, त जीअं तव्हांखे सुठी आनंददायक कथा ॿुधण में ज़रूरु अचे। परमात्मा तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। जय जय समाधी वारा।